कच्चे में धाड़ेलनि खे असलो फराहम कंदड़ पुलिस पकड़जी पई। जेकबाबा पुलिस कार्रवाई करे सरकारी वीगो ऐं पुलिस मोबाइल मां हथियार ॻोल्हण जी वॾी खेप हथ करे वरिता। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथई। जी जमील, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, जेकाबाद जी पुलिस कार्रवाई जंहिंमें कई आहे कच्चे में धाड़ेलनि खे हथियार फराहम कंदड़ जेका आहे त शिकारपुर पुलिस जेका आहे त वॾे असले सां हथियार सां पकड़जी पई आहे। प्रोटोकॉल जे ज़रिए जेको आहे त वीगो गाॾी हिकु बाअसर माण्हू खे जेको आहे त हथियार सां गॾु जेको आहे उनखे फराहम करे रही हुई त जेकाबाद जी जेका पुलिस आहे उहा जेका आहे त वॾी जेका आहे त कार्रवाई करे जंहिंमें जेका आहे स्पेशल स्काड जो जेको आहे इंचार्ज तारिक जी अॻुवाणी में जेका आहे त कार्रवाई थी आहे। वॾे जेको आहे त मिक़दार में जेको आहे त हथियार ऐं असलो जेको आहे त पुलिस मोबाइल समेत जेको आहे त पकड़जी पई आहे। जंहिंमें जेको आहे त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे त पुलिस जेका आहे त मोबाइल ऐं वीगो जेका गाॾी आहे उन समेत जेका आहे उनखे पुलिस जेका आहे त खणी आई आहे। हिन वक़्तु जेको आहे पुलिस उन्हनि जी जेका गिरफ़्तारी जेका आहे त उन्हनि ज़ाहिर करे छॾी आहे। जॾहिं अव्हांखे ॿुधायां त गोलियूं ऐं जेके वॾा जेके हथियार आहिनि उहा बि पुलिस जेका आहे त ॾेखारे रही आहे। हिन वक़्तु जेको जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे पुलिस जेका आहे त हिननि ख़िलाफ़ कार्रवाई करे छॾी आहे। जी, महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची